लाड़काने में समाजी तंज़ीम तरफ़ां माज़ूर माण्हुनि तोड़े ॿारनि लाइ हिक ॾींहं जी मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें अमेरिका ऐं बर्तानिया खां आयल माहिर डॉक्टरनि माज़ूर माण्हुनि जो चेकअप करण खां पोइ माज़ूर माण्हुनि खे मसनूई हथ लॻाया। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे इशफाक अली सांडराणो। लाड़काने में होमलैक सदका इंटरनेशनल लाड़काने तरफ़ां माज़ूर माण्हुनि लाइ हिक ॾींहं जी मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें अमेरिका यूके खां आयल माहिर डॉक्टरनि तरफ़ां 3 खां 18 सालनि जी उमिरि जे माज़ूर माण्हुनि खे मसनूई हथ लॻाया विया। फ्री कैंप में पूरी सिंध जे 50 खां वधीक माज़ूर माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते लंडन खां आयल डॉक्टर वकार कुरैशी, सदरुद्दीन शेख, अब्दुल सत्तार शेख ऐं शेख सरफराज़ आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 3 खां जेके 18 सालनि ताईं 3 इयर्स टू 18 इयर्स जा जेके बि नंढड़ा ॿार आहिनि, औरतूं या मर्द, उन्हनि खे असीं जेको आहे गॾु कयोसीं। उन्हनि जे लाइ कैंप हणी आहे जंहिंजा ॿाहूं जेके आहिनि, जंहिंखे चयो वेंदो आहे अपर लिम्ब, जंहिंजी ठूठ खां जेको आहे पंहिंजो हेठि कटियल जीअं माना एक्सीडेंट में, शुगर में या जेके पंहिंजो ॿारड़ी में कमु कनि था, उन हवाले सां उन्हनि खे जेको असांजे फ्री ऑफ कास्ट, हिन जी का क़ीमत न आहे, उहो उन्हनि खे मुफ़्त सां ॼारायूं था। जेके नीडी वीचारा ग़रीब आहिनि जेको आहे तो तमामु काफ़ी तइदाद में माण्हू आयल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि खां आया आहिनि, त हिननि खे अहिड़ो को सहारो न पियो मिले जेको आहे सो पंहिंजो मसनूई ॿांह वग़ैरह लॻाए सघनि। त अॼु असां होमलेस सदका इंटरनेशनल फाउंडेशन लाड़का जे तरफ़ों इहा हिक ॾींहं जी कैंप लॻाई आहे। असांजो डॉक्टर साहब जेको आहे सो वकार कुरैशी साहब जिन लंडन खां आया आहिनि ऐं उन्हनि सां गॾु मोहसिन हैदरी साहब जिन आया आहिनि जेके अमेरिका मां आया आहिनि। ज़रूरत तो बहुत ज़्यादा थी, क्योंकि पाकिस्तान में टांगे तो लगती हैं इनकी, लेकिन हाथ बहुत कम लगते हैं। इवन नॉट इन पाकिस्तान, पूरी दुनिया में बहुत कम लगते हैं। तो ये बहुत ही बड़ा और नया इनिशिएटिव है। इंशाअल्लाह अल्लाह कामयाबी दे और ये कामयाब हो। और ये ज़रूर कहना पड़ेगा, अभी हम अर्ली स्टेजेस के अंदर हैं, हो सकता है कि हमें इस और मॉडिफिकेशन करनी पड़े। कोशिश करते हैं जो मुस्तहिक लोग हैं, जिनको कोई सपोर्ट नहीं करता, उसको हम लोग एट नो कॉस्ट, हम फ्री नहीं कहते, एट नो कॉस्ट कहते हैं, क्योंकि इसमें बहुत सारे लोग डोनेशंस देते हैं। हम लोगों की कोशिश ये होती है कि स्पेशली अपर लिम्स जो हैं, जो कि किसी बीमारी की वजह से नहीं, एक्सीडेंट्स की वजह से कटते हैं, तो उसमें हम लोग आर्टिफिशियल लिम्स अप्लाई करते हैं। ये मेरा हाथ पैदाइशी है, तो यहाँ पे कैंप लगा हुआ है, तो मैं यहाँ पे आई हूँ डॉक्टर से चेकअप करवाने, हाथ दिखाने। तो डॉक्टर ने बोला है कि हम आपका हाथ लगा देंगे। असांजे मुआशरे में काफ़ी ख़ुसूसी अफ़राद रहनि था, जिनखे असांजी हमदर्दी ऐं ताउन जी ज़रूरत आहे। कैमरामैन शेरियार अली ओडे सां गॾु अशफाक अली सांडराणो, आवाज़ टीवी न्यूज़ लाड़काणो।